अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। पेश खिदमत में एक असावी सॻो जो वाक़ियो आहे जंहिंजी नज़र हिकु अजनबी औरत ते पवे थी ऐं उन सां उनजो रिएक्शन छा थो थिए ऐं उहो पाण खे हिकु वॾो गुनहगार सम्झे पियो। सो किसो कुझु इन तरह त हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी में असाब सॻोरा वेठा हुया त उन्हनि मां साईं जिन हिकिड़े असावी खे चयो त फलाणे शख़्स खे सॾु करे अचो। जॾहिं उहो हुन ॾे वञी रहियो हो त वाट ते हुनजी नज़र हिकु औरत ते पइजी वई। पहिरियों चकर त नज़र माफ़ आहे, जॾहिं ॿियो चकर पई त उहा असावी परेशान थी वई। चई मां त गुनाह करे वेठुसि, मां त पंहिंजे नबीअ सां ख़यानत कई, मुंहिंजो नबी त मना कंदो आहे। सो उहो असावी सॻोरो साईं जन ॾांहुं वापसि मोटी न वियो, सिधो जबल ॾांहुं रुख कयईं। उते 40 ॾींहं लागी तो ज़ारो क़तार रोअण लॻो त या अल्लाह साईं मूंखां ग़लती थी वई। हज़ूर जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभु कुझु ख़बर हुई पर पाण ख़ामोश हुया। त हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम नाज़िल थियो, जंहिं सां रब चवे थो मुंहिंजा महबूब उनखे घुरायो, मां उनखे माफ़ कयो। त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा ऐं उन सां हिकु ॿिए असाबी खे गॾु मोकिलियईं त फलाणो असाबी फलाणे जबलनि जे विच में उहो रोई रहियो आहे, उनखे मुंहिंजी तरफ़ वठी अचो। त हज़रत अली शेर ख़ुदा फरमाइनि था त असां हुन ॾांहुं वियासीं त उहो जबलनि जे विच में ज़ारो क़तार रोई रहियो हुयो। असांखे ॾिसईं त अञा वधीक रोइण लॻो ऐं चयईं त अली मुंहिंजे बारे में का आयत नाज़िल न थी वई। त चयऊं त न, तव्हांखे साईं जन घुरायो आहे। त असां बि चयो त साईं जन चवनि छा पिया? चयूं त असांखे कुझु बि न चयूं, तव्हांखे उन्हनि घुरायो आहे, हलो। त हज़रत अली शेर ख़ुदा फरमाइनि था त असां उनखे वठी पिया वियासीं। जॾहिं मस्जिद नबी वेझो पहुती त चवणु लॻो, अली मां तमामु वॾो गुनाह करे चुको आहियां, मुंहिंजूं अखियुनि जो वज़ू न आहे रहियो, मूंखे डायरेक्ट साईं जिन ॾांहुं न वठी हलो। जॾहिं साईं जी निमाज़ जी नियत करे बीहनि त मूंखे पोइ वठी हलिजो। जॾहिं मग़रिब जी निमाज़ जो वक़्तु थियो त हे साईं जन ॾांहुं हुनखे वठी विया। त साईं जन मग़रिब जी निमाज़ नियत करे बीठा। इत्तफ़ाक़न ईअं थियो जो साईं जन निमाज़ में सूर इंफ़ितार पढ़णु शुरू कई। चवनि था जॾहिं असां बि सॻोरो उन्हनि जी समात में अचे पहुतो त साईं निमाज़ में हिकिड़ी आयत पढ़ी रहिया हुया त या अय्युहल इंसान मा गरक बिरब्बिकल करीम, ए इंसान तोखे कहिड़ी शइ धोखे में विझी छॾियो, हालांकि तुंहिंजो रब त वॾो बख़्शण वारो आहे। जॾहिं जो इहा आयत असां बि ॿुधी त यकदमि पट ते किरी पियो ऐं बेहोश थी वियो। उनजे घर वारा उनखे घर खणी विया। जॾहिं निमाज़ मुकमल थी त साईं जन पुछियो त छा थियो? चयूं त हज़ूर किरी पियो ऐं बेहोश थी वियो। उनजा घर वारा उनखे घर खणी विया। पोइ फरमाइनि था त साईं जन उनजे घर विया त उहो बेहोशीअ जी हालत में ऐं तेज़ बुखार में तड़पी रहियो हुयो। त साईं जन उन असाबी सॻोरे जी सरहंदी खां वेही उनजो मथो पंहिंजी हंज मुबारक में रखियो त साईं जन उनजे वारनि में अंगूरियूं फेराइणु शुरू कयूं त एतिरे में उहो असाबी जाॻी पियो ऐं यकदमि पंहिंजो मथो ज़मीन ते रखी चवणु लॻो त हज़ूर मुंहिंजो मथो हिनजे लाइक़ु न आहे तव्हांजी गोद में हुजे, मां तमामु घणो मुजरिम आहियां। त साईं जन हुनखे फरमाइनि था त तोखे मुबारक हुजे, अलाह साईं तुंहिंजो गुनाह माफ़ कयो, तोसां अलाह साईं बि राज़ी आहे ऐं मां बि राज़ी आहियां। त असां बि चवणु लॻो हज़ूर छा वाक़ई तव्हां अलाह पाक मूंखां राज़ी आहिनि त पोइ मुंहिंजे लाइ दुआ कयो त अलाह साईं इन जी रज़ा में मूंसां राज़ी रहे। कुझु इहे ई ॻाल्हियूं थियूं त असां बि जिन कलमो पढ़ियो ऐं उनजो दम परवाज़ थी।